एडे छुड़ा एडे मिंट बात कर दीदार जो मज़ो तो कर दे बिलोर वडो बदनाम है मरी वे छुड़ा ये आवाज किथा पियो अचे छा है तू तो पुट आया मां तो के इन पुट तो लगा पुट ना त करो इन पी थो लगी तू ये मुजी मंगा है मंगा आई मां इन जो थियण वारो मुर्स आया मुर्स ची 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 केडी खूबसूरत छोकरी ने जी शादी तोसा कराइंदा ही बकवास पियो करे मां चवा तो अरे तू 2 मिंट बात करे न थो दी यार हाने मुखे ॿुधा त मां कीअं थो लॻा सही आयो पर सुनिया आयो छा मतलब आ मां सुनियो आ मुंहिंजो मकसद तव्हां मूंखे सुठा तो लॻो पर छा आहे तव्हां ठोस सुनिया आहियो ऐं मां के अमीर सां शादी करण थी चाहियां जेकॾहिं अमीर बदशिकलो हुजे त पोइ बि हली वेंदो अंधो हुजे त पोइ बि हली वेंदो कानो मंदो तुंदो हुजे त पोइ बि हली वेंदो पोइ भला तूं मुड़ुस थी ॻोल्ही या पैसनि जी ॿोरी थी तलाश करी मां निभागो केर मां तूं निभागो न निभागी थी सघी थी तूं मुंहिंजे मोहबत खे सुञाणे नथी सघी मोहबत के सुञे सां करे पंहिंजी ज़िंदगी अज़ाब नाहे बनाइणी वरी बि तुंहिंजे बारे में सोचींदसि अच बिलोर सोचींदसि माना त आसरो कया वो आसुरनि में असांखे रुलाए छॾी इहो छा कई मिठी